हालानी भरिसां ॻोठ मिठो ख़ान ख़ुश्क जी रहवासी पोरियत ख़ैर मोहम्मद ख़ुश्क नेशनल प्रेस क्लब हालानी पहुची सहाफ़िन आॾो दाहींदे चयो आहे त मेरापुर पुलिस बासर शख़्स जी चूच ते गड़ी रिश्वत एवज़ सदन ख़िलाफ़ हिकु औरत मसमा ज़रीना उर्फ़ समीना लुंड ऐं ॿिनि मर्दनि रबनवाज़ ऐं चरनेसर लुंड जी अगवा जी कूड़ी FIR शकील लुंड जी फ़रियाद ते असां हज़ूर बख्श पुट नूर मोहम्मद लुंड ख़ैर मोहम्मद रहीम उमर पुट परियल ख़ुश्क ऐं ताज मोहम्मद पुट अली ख़ान ख़ुश्क मथां दाख़िल करे ताज मोहम्मद ऐं सलीम ख़ुश्क खे गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। हुन ख़दशो ॾेखारियो त मेरापुर SHO ग़ुलाम हैदर बिरोही सदन हमराहनि खे कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए क़तल करे छॾींदो। होॾां मुबैना तौरु अगवा ॼणल ॻोठ शेर ख़ान लुंड जी रहवासी औरत ज़रीना उर्फ़ समीना लुंड ऐं चनेसर लुंड रबनवाज़ लुंड हाई कोर्ट ऑफ सिंध बेंच सखर में पहुची पटीशन दाख़िल कराई आहे ऐं बयानु ॾिनो आहे त असां अगवा नाहियूं थिया। मेरापुर थाणे ते ताज मोहम्मद ऐं सलीम ख़ुश्क ऐं ॿियनि मथां खेनि अगवा करण जी दाख़िल करायल FIR कूड़ी आहे। असां सही सलामत पंहिंजे घर में मौजूदु आहियूं। जॾहिं ख़ैर मोहम्मद ख़ुश्क वधीक चयो त असां बेकसूर आहियूं। संदन ख़िलाफ़ दाख़िल कयल अगवा जी कूड़ी FIR ख़तमु करे गिरफ़्तार कयल ताज मोहम्मद ऐं सलीम ख़ुश्क खे मेरापुर पुलिस जे चंबे मां बाज़ियाब करायो वञे। हुन SSP नौशर फ़िरोज़ सेशन कोर्ट नौशर फ़िरोज़ ऐं सिविल मैजिस्ट्रेट खां घुर कई आहे त साण से इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।